हर साल जियां हिन भेरे भी साइड कोटड़ी में शहदा करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम आल ऐं इयाल जी इस्लाम लाइ ॾिनल लाज़वाल क़ुर्बानी खे यादि रखण लाइ योम आशूरा ॾियारो अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। साइड कोटड़ी में योम आशूरा जो ॾींहुं ते मरकज़ी मातमी जुलूस कढियो वियो जेको गौसिया ऐं बिहार कॉलोनी मां बरामद थियो, जंहिंमें कसीर तादाद में मोमिननि शिरकत कई। अक्सर मोमिननि खे कारा वेस ओढ़ियल ऐं पेर उघाड़ा, जॾहिं त हर तरफ़ या हुसैन मज़लूम हुसैन जूं सदाऊं बुलंद हुयूं। गर्मी जी शदद गर्म लहर सबबि मोमिननि लाइ फुहारा थधी सबील जो भी बंदोबस्त थियल हो। उते मोमिननि अज़ादारी जुलूस में शहीद कासिम जो झूलो, सेज इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रोज़ो ऐं ज़ुलजना सां गॾु काफ़िलो हलंदो रहियो ऐं उते क़ाज़ी अब्बास जो भी अलम परचम सरबुलंद हो। उते सिक्योरिटी जा इंतज़ाम भी फुल प्रूफ कया विया। सख़्त तलाशी खां पोइ माण्हुनि खे जुलूस अंदरि छॾियो वियो ऐं मेडिकल जूं भी सहूलियतूं एम्बुलेंस भी मौजूदु हुई। उन दौरान मजलिस अज़ा बर्पा कई वई जेका ज़ाकिर सैयद मुख़्तियार अली शाह पढ़ी त अज़ादारनि में सोग ऐं अखियूं आलियूं थी वियूं ऐं मोमिननि सीना ज़ई ऐं चाकुनि जो मातम कयो त केतिरा मोमिन ज़ख़्मी थी पिया। काफ़िलो बिहार कॉलोनी जे मुख़्तलिफ़ हंधनि खां भिटाई कॉलोनी पहुतो जिते मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी ते नहर थी वियो।